ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 30/8/2024। अॼु मेरा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार तव्हांखे ख़ुशी हुजणी खपे कि दुख हरण वारो बाबा असांखे सुखधाम में वठी वञण लाइ आया आहिनि। असां स्वर्ग जा परिजादा ठहिण वारा आहियूं। कृष्णा बाप जी कीअं ॿारनि जी कीअं स्थिति खे ॾिसी करे बाप खे चिंता न थींदी आहे। छो? उत्तर आहे कोई ॿार फर्स्ट क्लास ख़ुशबूदार फूल आहिनि, कोई ज़रा बि ख़ुशबू न आहे कंहिंमें। कोई जी अवस्था ॾाढी सुठी रहंदी आहे, कोई खे माया जे तूफ़ाननि सां हार खाई वठंदा आहिनि। इहे सभु ॾिसंदे हुए बि बाप खे चिंता न थींदी आहे, छो जो बाप ॼाणंदा आहिनि इहे सतयुग जी राजधानी स्थापना थिए थी न। पोइ बि बाप शिक्षा ॾींदा आहिनि ॿार जेतिरो थी सघे यादि में रहो, माया जे तूफ़ान सां डिॼो न। कोई ॿार फर्स्ट क्लास ख़ुशबूदार फूल आहिनि, कोई ज़रा बि कंहिंमें ख़ुशबू न आहे, कोई जी अवस्था ॾाढी सुठी रहंदी आहे, कोई माया जे तूफ़ाननि सां हार खाई वठंदा आहिनि। ये सभु ॾिसंदे हुए बि बाप खे चिंता न थींदी आहे, छो जो बाप ॼाणंदा आहिनि सतयुग जी राजधानी स्थापना थिए थी। पोइ बि बाप शिक्षा ॾींदा आहिनि ॿार जेतिरो थी सघे यादि में रहो, माया जे तूफ़ाननि सां डिॼो न। ओम शांति। मिठे मिठो बेहद जो बाप मिठे ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। इहे त सम्झंदा आहियो न, ॾाढो मिठो बाबा आहे। पोइ शिक्षा ॾियण वारो टीचर बि ॾाढो मिठो आहे। हिते तव्हां जॾहिं वेंदा आहियो त इहे यादि रहणो खपे, ॾाढा मिठो बाबा आहे, उन्हनि सां स्वर्ग जो वरसो मिलणो आहे। हिते त वैशाल्य में वेठा आहियूं न, केतिरो मिठो बाबा आहे असांजो। उहा ख़ुशी दिलि में हुजणी खपे न असांजी। बाप असांखे अधु कलाक सुखधाम में वठी हलंदा आहिनि, दुख हरण वारो आहे न। हिकु त अहिड़ो बाबा आहे, पोइ टीचर बि ठहींदा आहिनि। असांखे सॼी सृष्टि जो राज बि सम्झाईंदा आहिनि, जो ॿियो कोई सम्झाए न सघे। इहे चक्र कीअं फिरंदो आहे, 84 जन्म कीअं पास थींदा आहिनि, इहे सॼो चपटी में बाबा सम्झाए छॾींदा आहिनि। पोइ साथ बि वठी हलंदा आहिनि, त बाप ॾेई करे वरसो ॾींदा आहिनि, टीचर ॾेई करे शिक्षा, सतगुरु ॾेई करे श्रीमत, ऐं साथ बि वठी हलंदा आहिनि। बाक़ी थोरा रोज़ आहिनि न, हिते त रहणो न आहे न। सभी आत्माउनि खे साथ वठी हलंदासीं। ॾाढी वई थोरी रही, बाक़ी थोरो समय आहे। इन करे जल्दी मूंखे यादि करो त जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा, पापनि जो बोझ जो जमा आहे उहो ख़लास थी वेंदो, ऐं असां आत्मायूं फ्री थी वेंदासीं। असां आत्मायूं सजा न खाई वेंदासीं, स्वच्छ थी वेंदासीं। पर माया जी युद्ध हलंदी रहंदी आहे। तव्हां मूंखे यादि कंदव, उहो यादि जीअं हटाइण जी कोशिशि कंदी। इहो बाबा पहिरों खां ई असांखे ॿुधाए ॾियनि था। इन करे कॾहिं वीचार न करिणो आहे। केतिरा बि संकल्प तूफ़ान विकल्प अचनि, सॼी राति संकल्पनि में निंड फिटी वञे त बि डिॼणो न आहे, बहादुर रहणो आहे। बाबा चई ॾींदा आहिनि इहे आया ज़रूरु आहिनि, इहे ईंदा ज़रूरु, संकल्प ईंदा ज़रूरु, स्वप्न बि ईंदा। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि में डिॼणो न आहे। युद्ध जो मैदान आहे न, इहे सभु विनाश थियणो आहे। तव्हां युद्ध कंदा आहियो माया खे जीतण लाइ, बाक़ी हिन में कोई श्वास आदि बंदि करण जी दरकार न आहे। आत्मा जॾहिं शरीर में हूंदी आहे त श्वास हलंदो आहे, हिन में श्वास आदि बंदि करण जी कोशिशि न करणी खपे। हठयोग आदि में केतिरी तकलीफ़ कंदा आहिनि न, बाबा जो अनुभव आहे। थोरो सिखंदा हुया, परंतु फुर्सत बि हुजे न। जीअं अॼुकल्ह तव्हांखे चईंदा आहिनि न, ज्ञान त ॾाढो सुठो आहे, परंतु फुर्सत किथे आहे। एतिरा कारखाना आहिनि, इहे आहिनि। तव्हांखे बाप चईंदा आहिनि मिठे ॿार, हिकु त बाप खे यादि करो, चक्र खे यादि करो, बसि। का चइबो बि आहे छा इहे डिफ़िकल्ट ॻाल्हि आहे, बाप खे यादि करणु, चक्र खे यादि करणु। सत्य त्रेता में हिननि जो राज्य हुयो।
देवी देवताउनि जो। इस्लामी बौद्धी, पोइ इस्लामी बौद्धी आया, वृद्धि थींदी वई त उहो पंहिंजे धर्म खे भुलिजी विया, पंहिंजे खे देवी देवता चई न सघिया, छो जी अपवित्र थी विया न। देवताऊं त पवित्र हुया। ड्रामा जे प्लान अनुसार पोइ उहा हिंदू कहलाइण लॻिया। वास्तव में हिंदू त धर्म न आहे, हिंदुस्तान त नाम पियो आहे न, असली नाम त असांजो भारत देश जो भारत नाम आहे। चईंदा आहिनि भारत माताउनि जी जय, हिंदुस्तान जी माताऊं थोरी चईंदा आहिनि। भारत में इन देवी देवताउनि जो राज्य आहे, भारत जी ई महिमा कंदा आहिनि। त बाप ॿारनि खे सिखलाइनि था, ॿार बाप खे कीअं यादि करिणो। असांजो बाबा असांखे सिखलाइनि था, मूंखे यादि कीअं करो। बाप आया ई आहिनि सभिनि खे घर वठी वञण लाइ, कंहिंखे आत्माउनि खे। तव्हां जेतिरो बाप खे यादि कंदव ओतिरो पवित्र थींदा वेंदव, पवित्र ठहींदव। सजायूं त पवित्र ठहींदा वेंदव त पोइ सजायूं न खाइणी पवंदी। अगरि सजायूं खाई त पद घटि थी वेंदो। इन करे जेतिरो यादि कंदव ओतिरो विक्रम विनाश थींदा वेंदा। पवित्र ठहींदव पोइ सजायूं न खाइणी पवंदी। अगरि सजायूं खाई त पद घटि थी वेंदा। इन करे जेतिरो मूंखे यादि कंदव ओतिरो विक्रम विनाश थी वेंदो। ॾाढा ॿार आहिनि जो यादि करे न सघंदा आहिनि, तंग थी करे छॾे ॾींदा आहिनि, युद्ध कंदा रहंदा आहिनि। युद्ध तंग थी करे पोइ छॾे ॾींदा आहिनि, युद्ध कंदा न आहिनि। युद्ध करे करे बि थकी पवंदा आहिनि, पोइ तंग थी वेंदा आहिनि, पोइ युद्ध बि न कंदा आहिनि। ईअं बि आहे न, युद्ध कंदा न आहिनि मतिलबु छॾे ॾींदा आहिनि। असांखे जीतणो आहे, न कहिड़ा बि संकल्प अचनि, मूंखे त हिकु संकल्प में ई टिकणो आहे, ऐं इहो ई संकल्प हुजिणो खपे। मां हिन जे लाइ मूंखे बाबा चए थो, है न। त बाबा खे यादि करे कंदासीं त असांखे शक्ति बि ईंदी ऐं असां पंहिंजे लक्ष्य में विजय बि प्राप्त कंदासीं। ईअं बि आहे न, सम्झो आहे राजधानी स्थापना थिए थी, नापास बि ॾाढा थींदा आहिनि, ग़रीब प्रजा बि खपे, भले उते दुखी न हूंदा, परंतु ग़रीब साहूकार त हर हालत में हूंदा न। इहा आहे ई कलयुग। हिते साहूकार व ग़रीब ॿई दुख भोगंदा आहिनि, हुते ॿई सुखी रहंदा आहिनि। भले नंढा वॾा आहिनि लेकिन सुखी रहंदा आहिनि। हिते नंढा वॾा पैसा ग़रीबी हूंदे हुए बि दुखी आहिनि, पैसा हूंदे हुए बि दुखी आहिनि, परंतु उते त ॿई सुखी हूंदा। ग़रीब साहूकार जी वासना त रहंदी, दुख जो न हूंदो नाम, बाक़ी नंबरवार त हूंदा, कोई रोग न हूंदो, असांजी आयु बि ॾाढी वॾी हूंदी। हिन दुखधाम खे भुलिजी वेंदव। सत्युग में तव्हांखे दुख यादि बि न हूंदो। दुखधाम ऐं सुखधाम जी यादि हाणे बाबा ई असांखे दिलाईंदा आहिनि। मनुष्य चईंदा आहिनि स्वर्ग हुयो, परंतु कॾहिं हुयो, कीअं हुयो, कुझु न ॼाणंदा आहिनि, है न। मनुष्य चईंदा आहिनि स्वर्ग हुयो, परंतु कॾहिं हुयो, कीअं हुयो, कुझु ॼाणंदा ई न आहिनि। कल्ह पोइ हूंदो, हुयो सही, कीअं हूंदो, कुझु ॼाणंदा आहिनि। लाखों वर्ष जी ॻाल्हि त कोई बि कंहिंखे यादि बि न रहे। बाप चईंदा आहिनि कल्ह तव्हां सुखी हुयो, कल्ह पोइ थींदव। त हिते वेही फूलनि खे बाबा ॾिसंदा आहिनि, इहे सुठो फूल आहे, इहे हिन प्रकार जी महिनत कंदा आहिनि, इहे स्थैर्यम न आहे, इहे पत्थर बुद्धि आहे। बाप खे कोई ॻाल्हि जी चिंता न रहंदी आहे। हा, सम्झंदा आहिनि ॿार जल्दी पढ़ी करे साहूकार थी वञनि, पढ़ाइणो बि आहे न, ख़ुदि पढ़ी करे साहूकार थियणो आहे, पोइ ॿियनि खे पढ़ाइणो बि आहे। त बाबा असांखे चवनि था ॿार त ठहिया आहियो, परंतु जल्दी जल्दी पढ़ी करे होशियारु थियो, ऐं पोइ उहो बि केसि ताईं पढ़ंदा ऐं पढ़ाईंदा, कहिड़ा फूल आहिनि, इहे बाप बि ॾिसंदा आहिनि। ॿार त ठहिया आहियो, परंतु जल्दी जल्दी होशियारु थियो, ऐं उहो बि केसि ताईं पढ़ंदा पढ़ाईंदा आहिनि, कीअं फूल आहिनि, इहे बाप वेही ॾिसंदा आहिनि।
श्री चैतन्य फूलन जो बगीचो आहे। फूलन खे ॾिसंदे केतिरी ख़ुशी थींदी आहे। ॿार ख़ुदि बि सम्झंदा आहिनि बाबा स्वर्ग जो वरसो ॾींदा आहिनि। बाप खे यादि कंदा रहंदा त पाप कटंदा वेंदा, न त सज़ायूं खाई करे पोइ पद पाईंदव छा। उनखे चइबो आहे मानी मोचड़ो। बाप खे अहिड़ो यादि करो जो जन्म जन्मांतर जा पाप कटिजी वञनि। चक्र खे ॼाणणो बि आहे न, चक्र फिरंदो रहंदो आहे, कॾहिं बंदि न थींदो आहे। जूं मिसल चक्र फिरंदो ई रहंदो आहे। जूं सभिनि खां आहिस्ते हलंदी आहे। ये बेहद जो ड्रामो बि ॾाढो आहिस्ते आहिस्ते हलंदो आहे। टिक टिक थींदी रहंदी आहे। 5000 वर्ष में सेकेंड्स मिनट केतिरा हूंदा आहिनि उहो हिसाब बि ॿारनि कढी करे मोकिलियो आहे। लाखों वर्ष जी त ॻाल्हि ई न आहे, त कोई भी हिसाब कढी न सघे। अगरि लाखों वर्ष जी ॻाल्हि हुजे हा त कोई बि हिसाब कढी न सघे। हिते बाप ऐं ॿार वेठा आहिनि। बाबा हिकु हिकु खे वेही ॾिसंदा आहिनि। इहे बाबा खे केतिरो यादि कंदा आहिनि, केतिरो ज्ञान वठाईंदा आहिनि, ॿियनि खे केतिरो सम्झाईंदा आहिनि। आहे ॾाढो सहज, सिर्फ़ु बाप जो परिचय त ॾियणो आहे। बैच त ॿारनि वटि आहे ई। चओ इहे शिव बाबा आहे, चओ इहे शिव बाबा आहे। काशी में वञो त बि शिव बाबा चई यादि कंदा आहिनि, रड़ियूं मारंदा आहिनि। तव्हां आहियो सालिग्राम। आत्मा बिल्कुलु नंढो स्टार, आत्मा बिल्कुलु नंढो स्टार आहे। उन में केतिरो पार्ट भरियलु आहे न। आत्मा घटंदी वधंदी न आहे, विनाश न थींदी आहे। आत्मा घटंदी वधंदी न आहे, विनाश न थींदो आहे। आत्मा त अविनाशी आहे न। हुन में ड्रामा जो पार्ट भरियलु आहे। हीरो सभिनि खां मज़बूत हूंदो आहे, हुन जहिड़ो सख़्तु पथर कोई न आहे। जौहरी माण्हू ॼाणंदा आहिनि आत्मा जो वीचार करो केतिरी नंढी आहे, हुन में केतिरो पार्ट भरियलु आहे जो कॾहिं घिसंदो बि न आहे। ॿी उहा आत्मा हूंदी ई न आहे। इहे ई असां ई आत्मायूं आहियूं जो आत्मा नई खां पुराणी, पुराणी खां नई, मतिलबु कारी खां गोरी थी वेंदी आहे। मतिलबु तमो प्रधान खां सतो प्रधान, सतो प्रधान खां तमो प्रधान थी वेंदी आहे। मतिलबु अभूल खां भुलिजी वेंदी आहे, पोइ सभु कुझु यादि अची वेंदो अथसि। हिन दुनिया में अहिड़ो कोई मनुष्य न आहे जंहिंजो बाप टीचर सतगुरु, हिन दुनिया में अहिड़ो मनुष्य न आहे जंहिंखे टई हिकु ई चऊं कि इहे ई असांजो बाप टीचर सतगुरु आहे, है न। उहो त बेहद जो बाप ई आहे, जो असांजो बाप बि आहे, शिक्षक बि आहे, सतगुरु बि आहे। चई सभिनि खे शिक्षा ॾींदा आहिनि मनमना भव। तव्हांखे बि चईंदा आहिनि कि ॿिया कोई धर्म वारो मिले त उनखे चओ अल्लाह खे यादि करो, आत्मायूं सभु भाव आहिनि। हाणे बाप शिक्षा ॾींदा आहिनि कि मामिकम यादि करो त विकराम विनाश थी वञे। बाप ई पतित पावन आहे। इहे कंहिं चयो? आत्मा चई न। मनुष्य बल ॻाईंदा आहिनि परंतु अर्थ न सम्झंदा आहिनि कि पतित पावन चईंदा बि आहिनि लेकिन अर्थ न सम्झंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि तव्हां सभु सीतायूं आहियो, मां आहियां राम। तव्हां सभु सीतायूं आहियो, मां आहियां राम। सभी भक्तनि खे सदगति, सभी भक्तनि जो सदगति दाता मां आहियां। सभिनि जी सदगति करे ॾींदो आहे। बाक़ी सभु मुक्तिधाम में हली वेंदा आहिनि। सत्युग में ॿियो धर्म कोई हूंदो न आहे, सिर्फ़ु असां ई हूंदा आहियूं। श्री जी असां ई बाप सां वरसो वठंदा आहियूं। सत्युग में ॿियो कोई धर्म हूंदो न आहे, सिर्फ़ु असां ई हूंदा आहियूं। श्री जी असां ई बाप खां वरसो वठंदा आहियूं न। हिते त ॾिसो केतिरा ढेर जा ढेर मंदर आहिनि, है न। हिते त ॾिसो केॾा ढेर जा ढेर मंदर आहिनि। सत्युग में त ॿियो कोई धर्म ई न हूंदो। केतिरी वॾी दुनिया आहे, छा छा चीजूं आहिनि। हिते इहे कुझु बि न हूंदो, सिर्फ़ु भारत ई हूंदो। हीअ रेल आदि बि न हूंदी, सभु बि ख़तमु थी वेंदो। हुते रेल जी दरकार न आहे। नंढो शहरु हूंदो, रेल त खपे परे परे गांव में वञण लाइ।
बाबा रिफ्रेश करे ॾींदा आहिनि, भिन्न भिन्न पॉइंट सम्झाईंदा रहंदा आहिनि ॿारनि जे लाइ। हिते वेठा आहियो, बुद्धि में सॼो ज्ञान आहे, जीअं परमपिता परमात्मा में सॼो ज्ञान भरियलु आहे जो तव्हांखे सम्झाईंदा रहंदा आहिनि। उचती उच शांति धाम में रहण वारो शांति जो सागर बाप आहिनि। उचती उच शांति धाम में रहण वारो शांति जो सागर बाप आहे। अहिड़े बाप जा असां शांति स्वरूप ॿार आहियूं, है न। असां आत्मायूं बि उतां स्वीट होम खां आयूं आहिनि, असां बि उतां जी रहण वारा आहियूं। मुख ई न आहे, कर्मेंद्रियूं ई न आहिनि त ज़रूरु शांति हूंदासीं न। मथे त आत्मा निराकार रूप में आहे न, मुख न कोई कर्मेंद्रिय आहे त शांति रहंदासीं। असां आत्माउनि जो निवास स्थान वो स्वीट होम जिते बिल्कुलु शांति रहंदी आहे। पोइ उतां खां पहिरियों असां सुखधाम में ईंदा आहियूं। हाणे त तव्हां हिन दुखधाम सां ट्रांसफर थींदा आहियो सुखधाम में। बाबा पावन ठाहिनि था न, केतिरी वॾी दुनिया आहे, एतिरो जंगल आदि कुझु हूंदो बि न, कुझु बि उते न हूंदो, एतिरी पहाड़ियूं आदि कुझु बि न हूंदियूं। असांजी राजधानी हूंदी, जिस स्वर्ग जो नंढो मॉडल ठाहींदा आहिनि, उहो नंढो सो स्वर्ग हूंदो। छा हूंदो उहो वंडर ॾिसो, केतिरी वॾी दुनिया, वॾी सृष्टि आहे। हिते त सभु आपस में लड़ंदा रहंदा आहिनि। पोइ एतिरी सॼी दुनिया ख़तमु थी वेंदी, बाक़ी सिर्फ़ु थोरी सी जॻह असां राज्य कंदासीं। एतिरो सभु कुझु ख़तमु थी वेंदो। इहे सभु कुझु काॾे वेंदो? समुद्र धरती में हली वेंदो। इन जो नाम निशान ही बि न रहंदो। समुद्र में जो चीज़ूं हूंदियूं आहिनि उहे अंदरि ई ख़तमु थींदी वेंदियूं आहिनि। अगरि सागर हप करे वठंदो आहे न, समुद्र जे अंदरि जो चीज़ूं हूंदियूं आहिनि अंदरि ई ख़तमु थींदियूं आहिनि। सागर हप करे वठंदो आहे, तत्व में, मिट्टी में मिली वेंदी। पोइ दुनिया ई सतो प्रधान थी वेंदी। उन समय छा चइबो? नई सतो प्रधान प्रकृति, है न। पोइ दुनिया सतो प्रधान थी वेंदी। उन समय छा चइबो? नई सतो प्रधान प्रकृति हूंदी। तव्हांजी उते नेचुरल ब्यूटी हूंदी। लिपस्टिक आदि कुझु बि लॻाईंदव न त तव्हां ॿारनि खे केतिरी ख़ुशी रहणी खपे। तव्हां स्वर्ग जा परिजादा ठहींदा आहियो। ज्ञान स्नान न कंदव त देवता न ठहींदा। ॿियो कोई उपाय न आहे। बाप त आहे ई सदा ख़ूबसूरत। तव्हां आत्मायूं सांवरी थी वेंदा आहियो। बाप त सदा ई ख़ूबसूरत आहे, असां आत्मायूं सांवरी थी वेंदियूं आहिनि। माशूक ॾाढो सुंदर मुसाफ़िर आहे जो अची करे तव्हांखे बि सुंदर ठाहींदा आहिनि। असांजो माशूक ॾाढो सुंदर मुसाफ़िर आहे जो असांखे बि पाण जहिड़ो सुंदर ठाहींदा आहिनि। शिव बाबा बाप चईंदा आहिनि मां हिन में प्रवेश कयो आहे, मां त कॾहिं सांवरो न थींदो आहे न। तव्हां सांवरे खां सुंदर ठहींदा आहियो। सदा सुंदर त हिकु मुसाफ़िर ई आहे। सदा सुंदर त हिकु मुसाफ़िर ई आहे। इहे बाबा सांवरो सुंदर ठहींदा आहिनि न। बाबा सदा सुंदर त हिकु शिव बाबा ई आहे न असांजो। इहे ब्रह्मा बाबा बि सांवरो और सुंदर ठहींदा आहिनि। शिव बाबा केॾा लकी आहिनि न, ॾिसो सदा सुंदर रहंदा आहिनि, कॾहिं सांवरा थींदा ई न आहिनि। अर्थात आत्मा खे हिकदमि अविद्या आहे। विकार बुराई छा थींदी आहे, कमी कमज़ोरी छा थींदी आहे, हिकदमि फीलिंगलेस, फील बि न थींदी अविद्या जी। जीअं नंढे ॿार खे न पतो हूंदो आहे न विकार छा थींदो आहे, ईअं ई बाबा खे बि, बाबा खे त सदा ई ईअं ई। तव्हां सभिनि खे सुंदर ठाहे करे बाबा बि साथ वठी हलंदा आहिनि न। असांखे बि अहिड़ो ख़ुदि जहिड़ो कर्माती ठाहे ॾींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि न मां त आहियां ई सदा कर्माती। कर्माती अर्थात निंदा स्तुति मान अपमान जय पराजय विकार निर्विकारी, कंहिंजो सभु कुझु, कंहिंजी बि हर ॻाल्हि में हिकु रस स्थिति, चाहे विकारी वायुमंडल हुजे चाहे निर्विकारी वायुमंडल हुजे। बाबा खे त कुझु बि टच न करे सघंदो आहे न, एतिरी पावरफुल मन बुद्धि आहे। असांखे बि ठहिणो आहे, अहिड़ो ठहूं था न।
त बिल्कुलु अभूल ठहिणो आहे, कुझु पतो ई न हुजे बेकार बुराई छा हूंदी आहे, मां त सिर्फ़ु हिकु आत्मा आहियां। त बाबा चवनि था तव्हां सभिनि खे सुंदर ठाहे करे मां साथ वठी हलंदो, तव्हां ॿारनि खे सुंदर ठही पोइ ॿियनि खे बि सुंदर ठाहिणो आहे। बाप त शाम सुंदर ठाहींदा न आहिनि, गीता में भूल करे छॾी अथनि त बाप जे बदिले श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि, इनखे चइबो आहे एकज भूल। सॼे विश्व खे सुंदर ठाहिण वारो शिव बाबा उन्हनि जे बदिले जो स्वर्ग जो पहिरियों नंबर सुंदर ठहींदो आहे। बाबा चईंदा आहिनि सॼे विश्व खे सुंदर ठाहिण वारो शिव बाबा आहे, उन जे बदिले जो स्वर्ग जो पहिरियों नंबर सुंदर ठहींदो आहे, उन जो नाम विझी छॾियो अथनि। ये कोई सम्झंदा ई थोरी आहिनि, सम्झंदा ई न आहिनि माण्हू। भारत पोइ सुंदर ठहिणो आहे, उहो त सम्झंदा आहिनि अञा 40,000 वर्ष पोइ स्वर्ग ठहींदा, ऐं तव्हां ॿुधाईंदा आहियो सॼो कल्प ई 5,000 वर्ष जो। त बाप आत्माउनि सां ॻाल्हाईंदा आहिनि। तव्हां चईंदा आहियो सॼो कल्प बि 5,000 साल जो आहे, 40,000 वर्ष किथां थियो। चईंदा आहिनि मां अधु कल्प जो माशूक आहियां बाबा, तव्हां मूंखे पुकारंदा हुयो न, हे पतित पावन अची करे सां आत्माउनि खे आशिकनि खे पावन ठाहे, त हुनजी मत ते हलो। हाणे महिनत करणी खपे न। बाबा ईअं न चईंदा आहिनि तव्हां धंधो आदि न करो, न उहो सभु कुझु करिणो आहे। गृहस्थ व्यवहार में रहंदे ॿारनि आदि खे संभालंदे हुए सिर्फ़ु मूंखे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। श्री मां पतित पावन आहे न, ॿारनि जी संभाल भल करो, बाक़ी हाणे ॿिया ॿार पैदा न करो। ॿारनि जी संभाल भल करो, बाक़ी हाणे ॿिया ॿार पैदा न करो, न त उहे यादि ईंदा रहंदा न। इन्हनि सभिनि जे हूंदे बि इन्हनि खे भुलिजी वञिणो आहे। जो कुझु तव्हां ॾिसंदा आहियो इहे सभु कुझु ख़तमु थियणो आहे, शरीर ख़तमु थी वेंदा। बाप जी यादि सां आत्मा पवित्र थी वेंदी त पोइ शरीर बि नयो मिलंदो असांखे। उहा इहा आहे बेहद जो संन्यास। बाप नयो घर ठाहींदा आहिनि, बाबा असांजे लाइ नयो घर ठाहींदा आहिनि, त पुराणे घर सां दिलि हटी वञणी खपे न। स्वर्ग में छा न हूंदो, अपार सुख हूंदा। स्वर्ग त हिते ई हूंदो न, दिलवाड़ा मंदिर में पूरो यादगार आहे। हेठि तपस्या करूं था, पोइ मथे स्वर्ग काथे ॾेखारे अथनि, उहो पोइ छिति में रखी छॾियो अथनि। हेठि राजयोग जी तपस्या करूं था, मतिलबु हीअ कलयुग जो अंत आहे। मतिलबु जीअं बिल्कुलु हेठि आहियूं असां, हाणे हिते तपस्या था करूं, पोइ हिकदमि चक्र में शुरू में पहुची वेंदासीं। मथे राजभग पद बीठो आहे, केतिरो सुठो मंदरु आहे। मथे आहे अचलगढ़, सोने जी मूर्तियूं, उन जे मथां आहे गुरु शिखर। गुरु सभिनि खां वॾो, त गुरु शिखर शिव बाबा सभिनि खां वॾो आहे मथे। पोइ हुन खां पोइ हेठि अचो त पोइ स्वर्ग आहे। स्वर्ग बि चकर में पहिरियों आहे। पोइ हुन खां हेठि अचंदे पोइ नर्क में कलयुग में हेठि अची वियासीं न, पोइ हेठि तपस्या था करूं। त इहे चकर जे ज़रिए कितने लोकनि जे चित्र खे साम्हूं रखी असां उन्हनि खे सम्झाए सघंदा आहियूं कि हिन जो अर्थ छा आहे। मथे गुरु शिखर, पोइ अचलगढ़ आहे, मथे में अचलगढ़ सोने जी मूर्तियूं, हुन खां ऊपर गुरु शिखर आहे, गुरु सभिनि खां मथे वेठो आहे। पोइ ऊच ते ऊच, उहो आहे ऊच ते ऊच सतगुरु। पोइ विच में ॾेखारे अथनि स्वर्ग। त इहे दिलवाड़ो मंदरु पूरो यादगार आहे। राजयोग तव्हां सिखंदा आहियो, पोइ स्वर्ग हिते अची वेंदा। असां राजयोग सिखंदा आहियूं हेठि, मतिलबु कलयुग जे हेठि, चकर जे बिल्कुलु अंत में हेठि में सीढ़ी जो चित्र ॾिसो। मतिलबु हेठि असां राजयोग सिखूं था, पोइ हिकदमि जंप करे वठंदासीं, पोइ हिकदमि सत्युग अची वेंदो। उन खां मथे गुरु शिखर बाबा। देवताऊं हिते हुया न, परंतु हुननि जे लाइ पावन दुनिया अञा ठहे थी।
अच्छा मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। इन अखियुनि सां सभु कुझु ॾिसंदे हुए इनखे भुलिजण जो अभ्यास करणो। इन अखियुनि सां सभु कुझु ॾिसंदे हुए इन्हनि खे भुलिजण जो अभ्यास करिणो आहे। पुराणे घर सां दुनिया सां दिलि हटाए ॾियणी। हिन अखियुनि सां सभु कुझु ॾिसंदे हुए इनखे भुलिजण जो अभ्यास करो। हिन अखियुनि सां असां जो कुझु ॾिसूं था इनखे भुलिजण जो अभ्यास करो। बसि मां आत्मा ऐं बाबा यादि रहे। पुराने घर पुरानी दुनिया सां दिलि हटाए ॾियो। सदा मां आत्मा बाबा परमधाम ऐं स्वर्ग। ॿियो आहे ज्ञान सनानु करे सुंदर परी जादू ठहिणो। जीअं बाप सुंदर गोरो मुसाफ़िर आहे न, ईअं उन्हनि जी यादि सां आत्मा खे सांवरे खां गोरो ठाहिणो। जीअं बाबा असांजो सुंदर गोरो मुसाफ़िर आहे, ईअं असां आत्माउनि खे बि उन्हनि खे यादि करे हिकदमि सुंदर बाबा जहिड़ो ठहिणो। गोरो माया जी युद्ध सां डिॼणो न आहे। बाबा खे यादि करे संकल्प कंदा रहो। साइड सीन जो बि अचे थो उन ते ध्यानु न ॾियो। विजयी ठही करे ॾेखारिणो। वरदान महादानी ठही फ्राक दिल सां ख़ुशी जो खज़ानो बांटण वारा मास्टर रहमदिल ठहो। माण्हू अल्पकाल जी ख़ुशी प्राप्त करण लाइ केतिरो समय धन ख़र्च कंदा आहिनि, पोइ बि सची ख़ुशी न मिलंदी आहे। अहिड़ी आवश्यकता जे समय तव्हां आत्माउनि खे महादानी ठही फ्राक दिली सां ख़ुशी जो दान करणो। इन जे लाइ रहम दिल जो गुण इमर्ज करो। सभिनि ते रहम करो, सभिनि ते दया करो, सभिनि आत्माउनि जो कल्याण कयो। असांजा जड़ चित्र वरदान ॾींदा रहंदा आहिनि त तव्हां आहियो चैतन्य। त बाबा चवनि था तव्हां चैतन्य में रहम दिल ठही बांटंदा वञो। श्री परवश आत्मायूं आहिनि। ईअं न सोचिणो आहे हीअ त असांखे ईअं कंदी ईअं चईंदी आहे ईअं कंदी आहे, ॿुधंदी न आहे, मां छो पंहिंजो टाइम वेस्ट करां। भले तव्हां उन्हनि जे संबंध संपर्क में सम्झायो न, लेकिन रहम दिल ठही करे उन्हनि जे लाइ शुभ संकल्प त करे सघंदा आहियो न, इन्हनि जो बि कल्याण थिए। ईअं छो सोचूं असां सम्झायूं त ई इन्हनि जो कल्याण थिए। असां संकल्प करूं उन्हनि खे उन्हनि जो भलो ॿिए द्वारा बि थी वेंदो है न। इन में बि असांखे ईअं न सोचिणो आहे की मुंहिंजो त मञनि न हुनजो था मञनि, कोई ॻाल्हि कोन्हे। असां संकल्प कयो चलो कंहिंजे कंहिंसां बि मञिया त सही, उन्हनि जो कल्याण त थी वियो न। कॾहिं ईअं न सोचो की ईअं त ॿुधण वारो न आहे। तव्हां रहम दिल ठही सर्व खे ॾींदा वञो। असांजी शुभ भावना उन्हनि खे फल अवश्य ॾींदी, चाहे तव्हां द्वारा ॾींदी या ॿिए कंहिं द्वारा, लेकिन असां उन्हनि जे लाइ शुभ भावना कई त उन शुभ भावना जो फल उन्हनि खे अवश्य, शुभ भावना उन्हनि जो फल अवश्य ॾींदी। तव्हांजी शुभ भावना उन्हनि खे फल ज़रूरु ॾींदी। स्लोगन आहे योग जी शक्ति द्वारा हर कर्मेंद्रिय खे ऑर्डर में हलाइण वारा ई स्वराज अधिकारी। त अॼु जुड़ी बाप खे यादि करे पंहिंजे खे गोरो ठाहियो। बाबा खे यादि करे रहम दिल ठही सर्व खे दान कंदा हलो। ऐं ॿियो योग जी शक्ति द्वारा हर कर्मेंद्रियनि खे पंहिंजे ऑर्डर में हलाइण वारो स्वराज अधिकारी थी करे। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।